मुंहिंजी भेण WTN जी महिरबानी। तव्हां हमेशह सिंधी इशूज़ ते या पाकिस्तान जे इशूज़ ते ॻाल्हायो आहे। ज़कात जो मसइलो इहो त हिकिड़ो त ज़कात जी ॻाल्हि की तव्हां, ॿियो तव्हां जी ॻाल्हि कई रमज़ान जो महीनो आहे, महांगाई बि जेके माण्हू आहिनि मुस्लमान या मुस्लमान न आहिनि, जेके मुस्लमान आहिनि कारोबार कनि था त उनखे जाइज़ पैसा वठणु घुरिजनि। हाणे इन्हनि पैसनि मां आउं तव्हां जे थ्रू WTN जे थ्रू सभिनीनि सॼे पाकिस्तान जे वापारियुनि खे चवंदुसि ख़ुदा रा दुनिया में वञो, जेके बि मज़हबी ॾींहं अचनि था त उन्हनि ते रेट घटाइनि था। उहो नॉन मुस्लिम हुजनि, दुनिया जे हर मुल्क महज़ब मुल्क ईअं था कनि। पंहिंजे मुस्लमान मुल्क पाकिस्तान में छा थो थिए, अगरि 100 रुपए चीज़ तव्हां 400 में कयो था त उहे ई चीज़ूं पाण वरी शाम जो तुराबी नमाज़ूं पढ़नि था, फ़र्ज़ नमाज़ पढ़नि था ऐं उमिरनि ते वञनि था, हज ते वञनि था। यार ख़ुदा खे मञो, ख़ुदा रा पंहिंजी दीन दुनिया बि ठाहियो, आख़िरत बि ठाहियो, रेट तव्हां जाइज़ लॻायो, फ़ाइदो वठो, पर मुनाफ़ो त वठो न। ईअं न त 200% 300% तव्हां प्रॉफिट था वठो, हीअ पंहिंजे आख़िर छो था ख़राबु कयो? हीअ बिल्कुलु ग़लति आहे। बाक़ी ज़कात जी तव्हां ॻाल्हि कई, ज़कात में असांजी तक़रीबन 2.5 अरब जे क़रीब असांजी बजट आहे सॼे साल जी। उन में 1,10,000 जेके कार्ड आहिनि गुज़ार अलाउंस, 16,000 रुपया फी कार्ड जे थ्रू जेके मुस्तक माण्हू खे ॾींदा आहियूं, उहो 1,10,000 जे क़रीब कार्ड विराए चुका आहियूं। रमज़ान खां 2-3 ॾींहं पहिरियां माण्हू खे मिली चुका आहिनि। त इहो 1.5 अरब पोणा 2 अरब रुपया सॼी सिंध में ज़कात जा पैसा गुज़ार अलाउंस जी मद में रमज़ान में असां ॾींदा आहियूं, जेको फी माण्हू खे मिलंदा आहिनि उहो विराए चुका आहियूं। माण्हू पंहिंजो विथड्रा कराइनि पिया, हुन मां बैंकुनि मां पैसा कढाइनि पिया बायोमेट्रिक के थ्रू। मेरिट ते, शुफ़ाफ़त ते को ज़कात जो पैसो ग़लति इस्तेमाल में के करप्शन जे वर न चढ़े, त असां ॾेई चुका आहियूं तक़रीबन। महिरबानी। थैंक यू अदीम जी।